नाज़िन सालिया पट लॻ ॻोठ करीमदाद लुंड में निजी कंपनी ख़िलाफ़ लुंड बिरादरीअ जे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर नवाब मीरानी। अॼु मौजूद आहियूं सालिया पट लॻ ॻोठ करीमदाद लुंड में, जाते लुंड बिरादर एहतजाज कयो आहे निजी कंपनी ख़िलाफ़। उन्हनि जो इहो चवणु आहे त कंपनी वारा असांजे घरनि जे भरिसां खां करे रहिया आहिनि, जेको आहे सो असांजे घरनि खे ॾाढियूं पियूं आहिनि ऐं असांजे घरनि खे नुक़सानु थी रहियो आहे। उन्हनि एहतजाज कयो आहे सालिया पट टूंडको रोड ते। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था, उन्हनि जो छा चवणु आहे। काफ़ी महीननि खां वठी बीजीपी कंपनी गैस जा जेके ॻोल्हींदड़ इदारो आहे उहो काफ़ी महीननि खां कमु करे रहियो आहे। हिते हर 50 फुट ते उन्हनि जेको आहे हिकिड़ा बम धमाका जेके आहिनि उहे जेको आहे सो पंहिंजे सर्वे जे हिसाब सां उहे हणणु शुरू कया। आसपास में 50 फुट ते या 20 फुटनि ते जेके धमाका थींदा उहे जेको आहे केतिरा असरअंदाज़ थियनि था, बाक़ाइदा सॼियूं जॻहियूं जेके उहे टुटी वियूं आहिनि। हे तबाही जो मंज़रु आहे ऐं बीजीपी कंपनी कंहिंखे ॾिए त सुकून ॾिए ऐं कंहिंजी निंड आराम सुकून न फिटाए त बहितर आहे। असां जेको आहे सो आला ऑफिसरनि खे अमलदारनि खे या MLA MPS साहब खे अपील था कयूं त उहे इन शइ जो अज़ालो कनि कंपनी खां। एहतजाजियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त निजी कंपनी आहे गैस कंपनी, जेको आहे सो असांजे घरनि जे भरिसां धमाका करे थी ऐं असांजे घरनि खे काफ़ी नुक़सानु थी चुको आहे, अञा थियण जो ख़दशो आहे। अगरि कोई नुक़सानु थियो त उन जी ज़िम्मेवार सिर्फ़ु कंपनी हूंदी। उन्हनि आला ऑफिसरनि खां DC सखर समेत उन्हनि अपील कई आहे त ख़ुदा जेको आहे सो असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु नवाब मीरानी, SS न्यूज़ सालिया पट। नाज़िन खानवाहण में समाजी तंज़ीम पारां 2 ॾींहंनि जी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई, जिते पाकिस्तान जे माहिर डॉक्टर्स जी निगरानीअ में आयल मरीज़नि जो मुफ़्त चेकअप करे अखियुनि जो ऑपरेशन कयो वियो ऐं दवाऊं बि ॾिनियूं वयूं। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम मुर्तज़ा बोहियो जी ही रिपोर्ट। खानवाण एहसास इंसान फाउंडेशन पाकिस्तान पारां शाह अब्दुल लतीफ़ पब्लिक हाई स्कूल खानवाण में 2 ॾींहंनि लाइ मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई, जंहिंजो इफ्तिताह हाजी गुलज़ार अहमद वरड़ कयो। अखियुनि जी कैंप में पाकिस्तान जे माहिर डॉक्टरनि जी निगरानी में आयल मरीज़नि जो मुफ़्त चेकअप कयो वियो ऐं बग़ैर टांके जे मोतीअ जो जदीद लेज़र फीको ऑपरेशन लेंसिस लॻाया विया ऐं खेनि मुफ़्त दवाऊं बि फ़राहम कयूं वयूं। उन मौक़े ते आयल मरीज़नि डॉक्टर SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ अॼु एहसास इंसानियत फाउंडेशन पाकिस्तान तरफ़ खां अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻी रही आहे 2 ॾींहंनि जी, जंहिंमें मुफ़्त ऑपरेशन कया वेंदा आहिनि। हिते सुठा डॉक्टर कराचीअ खां आयल आहिनि। बरोज़ मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे ऐं उन में मरीज़नि जा ऑपरेशन, दवाऊं, लेज़ वग़ैरह सभु मुफ़्त ॾिना पिया वञनि। खानवाण लॻायल मुफ़्त अखियुनि जी कैंप में हज़ारे मरीज़नि ख़ानदान समेत शिरकत कई। खानवाण अखियुनि जी कैंप सैयद शौकत अली शाह, स्कूल प्रिंसिपल उस्ताद एहसान अली बंड, सोशल वर्कर राजा अब्दुल लफ़ीज़ सहतो जे ख़ासि सहकार सां लॻाई वई, जंहिंमें उन्हनि पाण मरीज़नि जी निगरानी कई, जॾहिं त आयल मरीज़नि जे लाइ खाधे पीते जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। कैमरामैन टीम सां गॾु गुलाम मुर्ज़ा, SS न्यूज़ खानवाण। तलहार में ज़रई ज़मीन जे मामले तां हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल औरत जे केस जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सोलंगी बिरादरीअ पारां कराचीअ में प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिबि 2 ॿारड़नि जी अमड़ नाज़िया सोलंगी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ सोलंगी बिरादरीअ जे सवे मर्द तोड़े औरतुनि कराची प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कयो। सिंध सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन के मरकज़ी अगवान वजीउद्दीन सोलंगी, जवार सोहराब खान सोलंगी, खलीलुल्लाह सोलंगी, मीर जमील अहमद सोलंगी ऐं ॿियनि चयो त कुछ ॾींहं अॻु ज़मीन जी मालिकीअ तां बाअसर जवाबदार मीर इमरान टालपुर ऐं संदन साथियुनि ज़मीन ते वियल 2 ॿारड़नि जी अमड़ नाज़िया सोलंगीअ खे क़त्ल कयो। हिन महल ताईं पुलिस खेनि गिरफ़्तार नाहे करे सघी। हिननि चयो त पाकिस्तान में अमीर लाइ कानून अलॻि ऐं ग़रीब लाइ अलॻि कानून आहे। आला इख्तियारियूं नाज़िया सोलंगीअ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾियारिन। टंडो आदम में चेयरमैन ऑयल एंड गैस सोशल डेवलपमेंट के फंड मां अॻूणे सूबाई वज़ीर PPMPA फराज़ डेरो अहम तरक़ियाती असेंबलियूं मंजूर कराए छॾियूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब MPA फराज़ डेरो टंडो आदम शहर लाइ वार्ड 1 खां 12 ताईं ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि लाइ करोड़ें रुपयनि जा तरक़ियाती मंसूबा मंजूर कराया। हिन ॿुधायो त मंसूबनि में टंडो आदम शहर में CC प्योर ऐं RO प्लांट, स्कूलनि जी बहाली, अस्पतालनि जी तामीर ऐं ॿिया तरक़ियाती मंसूबा शामिल आहिनि, जेके जल्द शुरू कराए मुकमल कया वेंदा। वाहीपांदी में खीरथर पहाड़नि में गैस कढंदड़ कंपनीअ जे ठेकेदारनि पारां पुरअमन एहतजाज कंदड़नि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
SS न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम नबी लगारी मूजिब ठेकेदार ऐं PTI अॻुवाण ज़फ़र रुस्तमानीअ जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ लगारी बिरादरीअ जे माण्हुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे थाणे आॾो धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते रईस अली नवाज़ लगारी, मुनीर लगारी, गुलाम शबीर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदन इलाइक़े मां तेल ऐं गैस कढंदड़ कंपनीअ जे ठेकेदारनि संदन हक़ ते धाड़ो हयो। उन ख़िलाफ़ पुरमन एहतिजाज कयो त हिन पाण ते हमले जो ड्रामो रचाए 7 माण्हुनि मथां केस दाख़िल कयो। ॻोठाणनि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त नाइंसाफ़ीअ जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। भेरिया रोड में शहर नई ॻोठाणनि बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो मूजिब असगर अली आराई, असलम आराई, सैयद रुस्तम अली शाह ऐं ॿियनि चयो त शहर ऐं भरपासे में बदअमनी उरूज ते पहुची वई आहे, केरु महफ़ूज़ नाहे। होॾां पुलिस जो चवणु आहे त शहर में ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते पुलिस पकटूं क़ाइमु कयूं आहिनि, जल्द फुर थियल गाॾियूं हथु कयूं वेंदियूं। नसीराबाद वेझो डेरा शहर इंतज़ामिया जी लापरवाही सबबि गंदगीअ जो ढेर बणिजी वियो। टाउन इंतज़ामिया शहर सां माटेलीअ माह वारो सलूक करे रही आहे। SS न्यूज़ रिपोर्टर अब्दुल लतीफ़ गादेही मूजिब समाजी अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त डेरा शहर में ईंदड़ सभिनी वार्डनि में गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि ऐं नेकाल जो पाणी मेन रस्तनि ते बीठल आहे। हुननि चयो त शहर में सफ़ाई न कराई वई त सख़्त एहतिजाज कयो वेंदो।